अस्सलाम वालेकुम दोस्तों। जानी जुनेद फाशी हलाण वारो गिरफ़्तार थी चुको आहे। जी हाँ दोस्तों, जानी जुनेद जेको आहे सखर पुलिस कराची मां गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे त जानी जुनेद गार गंद सभिनी माण्हू खे ॾींदो हुयो। अॼु उहो लाकअप जे अंदरि आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर पुलिस कराचीअ में जेको आहे त जानी जुनेद खे गिरफ़्तार कयो आहे। ऐं जानी जुनेद जो चवणु आहे त हीउ जेको पुलिस आहिनि इहे मूंखे मारींदा। तव्हां वीडियो जानी जुनेद ॾिठो हूंदो त उन में चई रहियो आहे साफ़ त मूंखे ही माराइनि था, अॻवानी मारनि था ऐं मूंखे मारे छॾींदा। जी हा दोस्तों, जानी जुनेद खे ख़तरो आहे पुलिस मां ऐं हिन वक़्तु पुलिस जे लाकअप में जानी जुनेद गिरफ़्तार आहे ऐं बंदि आहे। ऐं जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गार गंद ॾियण वारो सभिनी खे ॻाल्हाईंदड़ वारो जानी जुनेद हिन वक़्तु जेको आहे त लाकअप जे अंदरि आहे। दोस्तों, उमेद कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।